बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। आउं पंहिंजे दोस्त ऐं सीनियर सहाफ़ी मुनवर रिंद खे दिलि जे गहराइनि सां मुबारकबाद ॾियां थो त जंहिं वेब टीवीअ जो हिकिड़ो बुनियादु विधो आहे, इंडस टीवी जो, त उन ते हिन दौर में जेका आहे त उहो सोशल मीडिया जेका आहे उहा माण्हुनि जो हिकिड़ो ॼाण जो अहम ज़रियो बणिजी वई आहे। त जॾहिं असां सहाफ़त शुरू कईसीं त जेको ज़राए इब्लाग जो ज़रियो हूंदो हुयो, मतिलबु उहो तमामु वसीला घटि हूंदा हुया। अंग्रेज़ी में टेलेक्स मोकिलींदा, उर्दू में टेलेक्स मोकिलींदा, असां फ़ोननि ते जेको आहे सो न्यूज़ इदारनि खे लिखाईंदा हुआसीं। त वरी उनखां पोइ वरी जेको आहे फैक्स आई, त फैक्स जे ज़रिए ख़बरूं वेंदियूं हुयूं। ऐं वरी पोइ जेको आहे सो कंप्यूटर आयो, त हाणे त जेको आहे सो अखि शिंभ आहे, जेको आहे सो व्हाट्सएप आहे ऐं सोशल मीडिया आहे, त हाणे हर माण्हू जेको आहे उहो सहाफ़ी बणिजी वियो आहे। तव्हां ॾिसो त लाड़काणे वेझो जेको आहे सो असांजो पीर मोहबण वटि जेको ॿेड़ीअ जो वाक़ियो थियो हुयो, त उतां हिकिड़ो आम माण्हू हुयो जंहिं उन ॿेड़ी जेको ऊंधी पई थिए, माण्हू किरनि पिया ऐं उहे जेके माण्हुनि जो फोत थिया हुया, त उन्हनि जी उहा वीडियो ठाहे हिते जेको वायरल कयईं, त उन्हनि सहाफ़ियुनि जेको आहे न उहा ई वीडियो खणी जेको आहे सो पंहिंजे चैनलनि ते फ़ोटू तां कढी हलायो। त इहा सोशल मीडिया जेका आहे उहा तमामु हिकिड़ो वॾो हथियार आहे माण्हूअ जो। हिन वक़्तु वॾो आवाज़ु आहे, सिंध जो बि वॾो आवाज़ु आहे, सिंधी माण्हुनि जो वॾो आवाज़ु आहे। उहा एक्चुअली हाणे शायदि प्रिंट मीडिया आहे, उनजो बि अञा को हुसन मेसारजी न वियो आहे। टीवी चैनल आहिनि, सभु कुझु आहे, पर हिन वक़्तु जेको ताक़तवर जेको हथियार साम्हूं आयो आहे त उहा सोशल मीडिया आहे। त आउं मुनवर रिंद खे वरी बि दिलि जे अथाह गहराइनि सां मुबारकबाद ॾियां थो त उन ई पहिरियों क़दम जेको लाड़काणे में पंहिंजे पाण तहत जेको आहे सो पंहिंजे हणा घणा करे ऐं हीअ जेका वेब टीवी जो बुनियादु विधो आहे त तमामु कामयाबु थींदी हीअ वेब टीवी, मुंहिंजी दुआ आहे। इंशा ताला हिन जा व्यूअर्स घणा हूंदा, अलाह ताला तव्हांखे सॼी टीम खे वधाईंदो।